फ़ख्रे अहले सुन्नत ज़ीनतुल मशाइख पीर तरीक़त रहबरे राहे शरीयत सालारे अहले सुन्नत हज़रत किबला साईं पीर अब्दुल खालिक पीर ऑफ भरचुंडी शरीफ दीगर उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो अज असांजी खुशनसीबी आ जो हजरत हाफिजुल मिल्लत रहमतुल्लाह अलैह जे खानवादे पाक जे चिश्मो चराग जी सोनी सूरत जी असांखे ज़ियारत थी रही है। ही सनन फैजाना इन आस्ताने पाक जो फैज है जो नंढड़े गोठ में एक मदरसो सनन ज़ेरे साया ज़ेरे शफ़क़त हली रहियो आ जंहिंमें अॼु 6 खुश नसीबन हिफ़्ज़े कुरान जी सआदत हासिल कई आ। कुरान सीने में सांढण कुरान याद करण का मामूली गाल नाहे जंहिंते रब राज़ी थींदो आ उनखे कुरान जी दौलत नसीब कंदो आ। कुरान अल्लाह जो कलाम आ मालिक जो फरमान आ। मुझा दोस्तों इहो कुरान आ जंहिंजे सीने में अचे उनखे सईद ऐं खुश नसीब बणाए छॾींदो आ। कुरान उहो पाक कलाम आ हिन जो पढ़ण इबादत आ कुरान जो ॾिसण इबादत आ कुरान जी ज़ियारत करण इबादत आ। पर हज़रत इकरमा रज़ी अल्लाह ताला अनु जो अमल आ कुरान खोले उनके चुम्मी सीने सा लाए अखियुनि सां लाए फरमाइंदो किताब रब्बी मुझे रब जो किताब मुझे रब जो कलाम फरते मोहब्बत में कुरान के चुम्मण हुजूर जे सहाबा जी सुन्नत आ। कुरान जे कागज ते लिखजी वने यो कागज इज्जत वारो कुरान जे कपड़े ते लिखजी वने वो कपड़ो इज्जत वारो पर कुरान जे सीने में सांढजी वने जे कल्ब ऐं बातिन में कुरान अची वने यो शख्स भी इज्जत ऐं अज़मत वारो जेको कुरान के पढ़े कुरान के समझे कुरान जा अनवार कुरान जा मारिफ कुरान शरीफ जा फयूज़ात जे सीने में अची वजन दुनिया उनके हाफिजुल मिल्लत सॾींदी आ। वो हाफिज़े कुरान जे कुरान के सीने में सांढियो ऐं कुरान जो फैज़ दुनिया में जारी कयो दुनिया उन जे दर जी सलामी भरींदी आ। मिठाई उहो कुरान आ जे पढ़ण वारे के बि अजुर आ पढ़ाइण वारे के बि अजुर आ। जे ज़मीन जे खिते ते कुरान पढ़ियो वञे उन खिते ते बि रब जी रहमत ऐं नूरानियत वञे। हजरत उसैद बिन हुदैर रज़ी अल्लाह ताला अन्हु सही मुस्लिम में हदीस आ मदीने वाले साईं जो असहाबी आ रात जो वगड़ो आ पंहिंजे घर में कुरान छा पियो करे ॻाल्हायो हिकिड़ो अर्ज़ कयां त ये पैसा घोरण बंद कयो चुप करे रुगे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे लाइ लख थी वियो बस साईं जन दुआ कंदा मुंहिंजे लाइ दुआ ई वलियनि जी काफ़ी आ। कुरान पढ़जे इज़ा कुरियल कुरान फस्तमिउ लहू व अंसितु लअल्लकुम तुरहमून जने कुरान पढ़ियो वने चुप करे खामोश थी कुरान ॿुधो तव्हां जे मथां रहमत जा वॾ फुड़ा वसी। रात जो वक्त असाबी सगोरो हजरत उसैद बिन हुदैर पंहिंजे घर में मुझे मालिक जो कलाम थो पढ़े कुरान जी तिलावत थो करे पियो। कुरान पढ़ंदे पढ़ंदे हजरत उसैद थो चवे त मुझो पुटड़ो यहया नंढड़ो बच्चो पासे में सुतल हुयो ओचतो मुझो घोड़ो पासे में बधल हुयो कुरान पढ़ा पियो घोड़े भुल ॾियण शुरू कया तड ॾियण शुरू कया मूंखे डप थी पियो मतां घोड़ो भुल
ॾई मुझे पुत्र यहया के लताड़े न विझे कुरान पढ़ण बंद कयुम त घोड़ो भी खामोश थी वियो वरी कुरान पढ़ण शुरू कयुम त वरी घोड़े फुल ॾियण शुरू कया बचड़े जो ख्याल पियो थिए मता मुझे बच्चे के नुकसान पहुंचे वरी कुरान पढ़ण बंद कयुम त घोड़ो भी खामोश थी वियो अचानक मुझी नजर मथे खजी छाड़ सा त मुझे घर जे मथा रंग बिरंगी सितारा चमकंदड़ नूर वारियूं शयूं आहिनि मुझे पूरे घर जे मथा नूर जो वसकार नजर आयो नूर जा चमकार नजर आया मूं हैरत में अची सुबह जो मदीने वाले साईं जे खिदमत में अर्ज कयो या रसूल अल्लाह अज मूं ही मंजर ॾिठो आ मुझे घर जे मथा नूर जा चमकार मुखे नजर आया साईं फरमायो ए उसैद ये अल्लाह जा मलाइक हुया या सकीनत हुई जिते कुरान पढ़बो आ इते अल्लाह जी रहमत जा मलाइक पर पर में मिलाए छाम करे बींदा आहिनि ए उसैद जे तू कुरान पढ़ण बंद न करिया कुरान पढ़ंदो रहिया ये मलाइक सुबह ताईं बीठल हुजन पूरे मदीने वारा अखियुनि सां अची मलाइकन जो दीदार कर वो घर खुश नसीब आ जिते कुरान पढ़जे वो मदरसो केडो वक्त वारो आ उन दर दीवारुन ते उन जमीन जे खिते ते अल्लाह जो नूर वसंदो आ रहमत वसंदी आ साईं फरमाइन था सही मुस्लिम में हदीस आ हजरत उस्मान गनी तो रिवायत करे मुझे दिल पर नबी फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहू मुझी उम्मत में भला मानू के रहन मुझी उम्मत जा इज्जत शरफ वारा मानू उहे थव जेके कुरान पढ़ंदा आहिनि ॿियनि खे कुरान पढ़ाईंदा सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जेको ॿियनि खे कुरान पढ़ाईंदो आहे उन जे लाइ ज़मीन ते जेकी जानवर जीत आहिनि उहे बि उन जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि हतल हीतान फिल बिहार समुंडनि जूं मच्छूं बि उन जे लाइ दुआऊं घुरंदियूं आहिनि जेको ॿियनि खे कुरान पढ़ाईंदो आहे भाग वारो उहो बच्चो जेको कुरान पढ़ंदो आ कुरान सीने में संडींदो आ मदीने वाले साईं फरमायो अशराफ उम्मती हमलतुल कुरान व अस्हाबुल लैल साईं फरमाइन था मुझी उम्मत जा अशराफ मुझी उम्मत जा सभनी का वधीक इज्जत ऐं शरफ वारा ब किस्मन जा माण्हू अथव ब टोला आहिनि ब जमायतूं आहिनि जेकी मुझी उम्मत में सभनी का वधीक शरफ ऐं शान वारा इज्जत ऐं मान वारा आहिनि बुधंदो उहे कहिड़ा आहिनि साईं फरमाइन था हमलतुल कुरान सब का अव्वल मुझी उम्मत में सभनी मुझी उम्मत वारन में इज्जत वारा शरफ वारा शान वारा उहे अथव जेके कुरान सीने में सांढींदा आहिनि कुरान पढ़ंदा आहिनि कुरान पढ़ाईंदा आहिनि कुरान यादि कंदा आहिनि ये मुझी उम्मत में सभनी का वधीक इज्जत ऐं शान वारा ऐं ॿिया साईं फरमाइनि था अस्हाबुल लैल जेके रातियुनि जे जागण वारा रात जो उथी नफ़िल पढ़ण वारा अल्लाह जे हुज़ूर में तहज्जुद जी नमाज़ पढ़ण वारा रातियूं जागी दुनिया सुम्ही पवे पर जेके रात जो उथी अल्लाह जे हुज़ूर में पंहिंजे मुसले खे आबाद कंदा आहिनि पंहिंजे जाए नमाज के आबाद कंदा आहिनि रातियुनि जो जागी अल्लाह जे हुज़ूर में दुआ मुनाजात कंदा आहिनि साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत में ये सभनी का वधीक इज्जत वारा इंसान
पर मिठा जिते कुरान जो हिफ्ज़ भी हुजे, जिते रात जो जागण भी हुजे, ये बई नेमतूं हिकड़ी ज़ात में जमा थी वञनि। जेको कुरान जो हाफ़िज़ भी हुजे, रात जे जागण वारो, तहज्जुद पढ़ण वारो, मुनाजात करण वारो हुजे, उन ज़ात खे दुनिया हाफ़िज़ुल मिल्लत सॾींदी आ। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत जा ये बतबका थव जिनखे रब सभिनी खां वधीक इज्जत ऐं शरफ वारो। पर जेको कुरान पढ़े तो, मदरसे में वञे तो, इहो तालिब इल्म जेॾीमहिल ज़मीन ते हलंदो आहे, अल्लाह जा नूरानी मलाइक उन जे पेरनि जे हेठां पंहिंजा पर विछाईंदा आहिनि। तालिबुल इल्म कुरान जो तालिब ज़मीन ते कदम न रखे, रब जे मलाइकनि जे परनि ते पेर रखे हलंदो आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सभई मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। में अचे थो अल्लाह जो नबी हजरत ईसा रूहुल्लाह कब्रिस्तान खां मुकाम खां गुजरियो। जेॾीमहिल अल्लाह जे नबी जी गुज़रगाह कब्रिस्तान खां लंघियो आहे, हिकिड़ी कब्र में अज़ाब थी रहियो आहे। अल्लाह जे नबी उन कब्र वारे जूं रड़ियूं ॿुधियूं, ताहूं ॿुधियूं, उन जे अज़ाब जा आवाज़ नबी सगोरे कननि सां ॿुधा। पुट अल्लाह जे नबीअनि खे, अल्लाह जे वलीअनि खे रब उहे कन बि ॾींदो आहे, उहे अंदर वारियूं अखियूं बि ॾींदो आहे। जे शयूं तूं मां नथा ॾिसूं, अल्लाह जा वली पंहिंजे बातिन जे अखियुनि सां ॾिसंदा बि आहिनि, ॿुधंदा बि आहिनि। हजरत ईसा रूहुल्लाह उन कब्र वारे जूं रड़ियूं ताहूं ॿुधियूं। हजरत ईसा गुज़री वियो। कुछ ॾींहंनि खां पोइ वरी हजरत ईसा जो उतां गुज़र थियो आहे। उन साॻी कब्र वारे ते नज़र फेराई, ॾिठई त उहो साॻी कब्र वारो जन्नत जे बाग़नि में घुमंदो थो, बेहश्त जे बाग़नि में। हजरत ईसा अलैहिस्सलाम उन मज़ार ते आयो, पुछण लॻो, ओ कब्र वारा, कुछ ॾींहं पहिरीं हितां मुंहिंजो गुज़र थियो, तोखे अज़ाब में ॾिठुम, तुंहिंजूं रड़ियूं ताहूं ॿुधम, वरी जॾहिं अॼु गुज़रियो आहियां तोखे जन्नत जे बाग़नि में ॾिठुम। ज़ाहिरा त कब्र में न तो नमाज पढ़ी, न तो ज़िक्र कयो, न तो इबादत कई, न तो चङो कम कयो। छा थियो जो तुंहिंजी कब्र जो अज़ाब बख़्श थी वियो, तुंहिंजी कब्र जन्नत जो बाग़ बणिजी वई। उन कब्र वारे चयो, ए ईसा रूहुल्लाह, जॾहिं मूं वफ़ात कई हुई, मुंहिंजी घर वारी हमल सां हुई, उमेद सां हुई, मुंहिंजे मरण खां पोइ पुटु ॼाओ, बचड़ो ॼाओ। जॾहिं सम्झ जहिड़ो थियो, मुंहिंजी घर वारी मुंहिंजे बच्चे खे मदरसे में छॾियो। जेॾीमहिल उस्ताद उन बचड़े मुंहिंजे पुटड़े खे चयो, बच्चा पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मक्तब में, मदरसे में मुझे बचड़े जेॾीमहिल बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी, रब फरमायो, मलाइको हिन कब्र वारे जो बच्चो बिस्मिल्लाह पढ़ी रहियो आहे, मूंखे रहमान ऐं रहीम सॾे रहियो आहे। उन जे पीउ खे कीअं अज़ाब कयां जंहिंजे बच्चे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी आहे। इन के माफ़ कयुम, इन जी कब्र के जन्नत जो बागीचो बणायो। पुट या बिस्मिल्लाह जेका असां के मिली आहे न कुरान जे मुंड में पढ़ंदा आहियो, या बिस्मिल्लाह 1.25 लख नबियन के मिली हुई।
पर कुरान असां के मिलियो बिस्मिल्लाह इन नबियन के भी मिली हुई रुगे बच्चे बिस्मिल्लाह पढ़ी उन्हें जे पीउ जे कब्र जो अज़ाब खजी वियो पर जंहिंजो बच्चो पी हसी पारा कुरान जा पढ़े उन्हें जे पीउ सां बि का मेहरबानी थींदी बुधायो उन्हें जे अब्बे सां बि का मेहरबानी अम्मड़ सां बि का मेहरबानी बराबर स्कूल पढ़ो कॉलेज पढ़ो यूनिवर्सिटी में पढ़ो मन नाए भली दीन जो इल्म दुनिया जो इल्म असरी इल्म हासिल कयो पर यार असुल इल्म त कुरान 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 जेको दुनिया में नफो जे जेको कब्र में नफो जे जेको महशर में फायदो जे साईं फरमाइन था लो जुइल फी इहाबिन महतरक ही कुरान जेकरे चमड़ी में वेढ़े चम में लपेटे उन्हें चम के कुरान के चम में वेढ़े उन चमड़े के बाह में विझो वने महतरक सड़ंदो न जलंदो न इन चम के बाहिन साड़ींदी मुफस्सिर लिखियो मुहद्दिसन लिखियो हदीस जे शारिहन लिखियो त इन हदीस मजा मुराद छाए जे अंदर में कुरान अची वने जे सीने में कुरान हिफ्ज़ याद थी वने इन चम जे अंदर कुरान अची वियो दोज़ख जी बाह इने के न साड़ींदी को बच्चन के कुरान पढ़ाईंदो गलायो घट था जेके बच्चन के हाफिज पढ़ाइण चाहता तो मदे घणो छड़ा सा कन खण खणन त असां के औलाद ही कोने अबा नियतुन ते जहान पे हले ता भी नियत सुठी कयो पुट थींदो तो कुरान जो हाफिज पढ़ाईंदो कबूल आया गाल बच्चन के जे कुरान पढ़ायो इमाम जलालुद्दीन सुयूती तो लिखे हिकड़ो अल्लाह जो वली हुयो के कब्रिस्तान का गुजरियो रात पइजी वियस उते रही पियो रस्ते जे पासे में कब्रिस्तान हुयो उते झूपड़ो मन ठहलो उने में वली सगोरो रात रही पियो रात थिया ख्वाब में तो ॾिसे दियो मुकाम जिते फकीर दुर्वेश सुतल हुयो जे तो कब्रूं खुली पियूं इन माण्हू कब्रुन मजा निकता ये नूर वारियूं चमकंदड़ शयूं वसन पियूं माण्हू कब्रुन मां निकता झटन पिया वठन पिया पकड़न पिया हर कब्र वारो निकरी वे चमकंदड़ शयूं वठण जी कोशिश पियो करे हिकड़ो माण्हू ॾिठई कब्र खां निकतो नूर जी कुर्सी हुजे उन्हे ते चढ़ी वेही रहियो वठे झपटे न पियो उन्हनि शयुनि खे पकड़ण जी कोशिश न पियो करे उन्हे ते नूर वसे पियो रहमत वसे हिन वली सगोरे जेको ख्वाब पियो ॾिसे उने कुर्सी वारे का पुछो त म्या ही छा माजरा है ए माण्हू पिया था वठन वसन नूर वारियूं शयूं वसन थियूं ही छा है चई त ॻाल्हि ई आहे हिन कब्रिस्तान का हिकड़ो अल्लाह वारो गुजरियो उने सूरत फातिहा पढ़ी मुकाम वारन के बख्शी 6 महीना थी विया आहिनि उने जो सवाब पिया था वठन अञा खुंडो न पुट के मुकाम में गुजरो न कब्रिस्तान में गुजर थे त ये चवंदा के अस्सलामु अलैकुम दार कौम मोमिनीन अंतुम लना सलफुन व नहनु बिल असर व इन्ना इंशाअल्लाह बिकुम लल्लाहिकून यो सलाम भला अरबी में न चेव रुगे ही चो अस्सलामु अलैकुम या अहलल कबूर ए कब्रन वारो तवा ते सलाम होजे सलाम कंदा कयो सूरत फातिहा या आयतुल कुर्सी या मुजा दोस्तों ट्रे कुल पढ़ी मुकाम वारन के बख्शींदा कयो यो मुर्दन जो हक तवा जे मथा साईं फरमाइन था त जेको कब्रिस्तान का गुजरे हिकड़ो फेरो आयतुल कुर्सी पढ़ी उन्हें मुकाम वारन के बख्शे थो त हर कब्र में रब 70 नूर दाखिल कंदो ऐं पढ़ण वारे के रब 70 नबियन जेतरो अजर अता फरमाईंदो तो हु वली सगोरो तो चवे तो ने ख्वाब में मुके बुधायो तो अल्लाह वारे जेको सूरत फातिहा पढ़ी बख्शी हुई 6 महीना थिया आहिनि उन जो अजर पिया था वठूं
ये भला तू कुर्सी दे बैठो ही तू या वठी न थो तू खामोश बैठो ही गाल छाए सबब केड़ो आ जी त मां जने वफात कई त मुंजो बच्चो पुठो मु पंजो वारिस बच्चो छडियो वो हाफिज कुरान मुंजो बच्चो हाफिज कुरान वो रोज कुरान पढ़ंदो आ रोज मुते अजर सवाब जा मीह वसंदा हिन पिया मुखे ने झटण जी जरूरत नाहे मुखे अल्लाह ताला बच्चे जे तिलावत जे करे मुजी कब्र के जन्नत जो बाग ओ मिठा त ही कुरान चेरन के भी फायदो दींदो कब्रन वारन के भी फायदो दींदो पढ़न वारन के भी फायदो दींदो उथण वारन के भी फायदो दींदो पो बुधायो बच्चन के कुरान पढ़ाइबो भाग वारायो तांजे गोठ में ही मदरसो सुठो आ दिल खुश थिया इने उस्ताद के मुबारक आ बड़ी मुबारक त किबला सही बादशाहन के आ जन जे ज़ेरे नजर 200 मदरसा जी ता बुधो ये मदरसा हलन था खुदा जाने इने जेड़ो पियो को सालियो अमल नाए सदको जारियो इने जेड़ो पियो को भलो अमल नाए जे मदरसो जे जारी कयो जेतरा बच्चा कुरान पढ़ंदा आलिम थींदा हाफिज थींदा उन्हें मदरसे जे संभालदारन के एतरो अजर पियो मिलंदो ऐं बख्त वारा हन हुए जेके मदरसन जी खिदमत था कन सुन्नी मदरसन जी अहले सुन्नत जे मदरसन जी ॾिस जो जेको या रसूल अल्लाह चवण वारो हुजे मदरसा बि खोड़ खुलिया पिया आहिनि पर जाचे ॾिसी उहो मदरसो जेके मदीने वारे साईं जा आशिक हुजनि मिठा सुन्नियुनि जी सुञाण परे खां पधरी सुन्नी जे चेहरे ते तोखे नूर नज़र ईंदो सुन्नी जे मुंह में तोखे मणिया नज़र ईंदी बेअदब गुस्ताख जे चेहरे में रौनक नजर न ईंदई बेअदब जे चेहरे में नहूसत नजर ईंदई सुन्नी जे चेहरे में नूर चिमकंदड़ नजर ईंदई अहले सुन्नत जे मदरसन जी हली वनी मदद कयो मालदारो पैसे वारो सुन्नियुनि जे मदरसन जी तव्हां के मदद करनी आ जेमल बनी जो बटई खणो न हिकड़ी बोरी मदरसे जी कढो पगार खणो था न 20,000 पगार थई 40,000 पगार थई पाण खा पर एकड़ा 500 मदरसे जा कढंदो कर एकड़ो 1000 मदरसे जो भी कढंदो कर खुदा जाने तुझे रिस्क में इज्जत में माल में रब बरकतूं विझंदो तुझे बच्चन में रब बरकतूं विझंदो जो मदरसन जो खिदमत गुजार आ न आलमन के पगार जे कुरान जे हाफिजन के पगार जे मदरसो ठहराए सीमट वठी ॾिनई बजरी रेती वठी ॾिनई मदरसो ठहराई या बच्चन के कुरान वठी ॾिनई किताब वठी ॾिनई बचड़न के कपड़ा वठी ॾिनई लंगर जो इंतजाम कयई इहो सखी मर्द इहो जेको मदरसे जी खिदमत करण वारो आ क़यामत जे ॾियारे उथंदो रब फरमाईंदो ओ सखी ओ मदरसे हलाइण वारा अच तुझे ला खास जन्नत जो दर खुलियो पुट एकड़ी रिवायत में अचे थो जने क़यामत जो ॾियारो थींदो न जन्नत जे दर ते अची जन्नती गॾु थींदा हाजी चवंदा असां अवल जन्नत में वञूं असां हज कया सफ़र कया मुश्किलातूं काटियूं असां वञी हज कयो काबे जा दीदार कया मदीने जूं ज़ियारतूं कयूं असां अॻु जन्नत में वञूं वरी सखी चवंदा त भई असां वरी को घटायो हो छा असां पंहिंजा माल लुटाया ख़ैर कया ख़ैरातूं कयूं असां वधीक हक़दार आहियूं असां जन्नत में वञूं ज़कातूं असां ॾिनियूं उज़ाऊं असां कयूं फितरा असां ॾिना मदरसा असां ठहराया मस्जिदूं असां ठहरायूं ग़रीबनि जी मदद असां कई खानकाहुनि जी मदद असां कई तंहिंजे करे असां वधीक हक़दार आहियूं आलिम चवंदा त असां वधीक हक़दार आहियूं असां माण्हुनि खे इल्म पढ़ायो दीन सेखारियो मस्जिदुनि में जुम्मन जा खुतबा ॾिना तकरीरूं कयूं माण्हुनि खे हक़ सेखारियो दीन सेखारियो इस्लाम सेखारियो असां वधीक हक़दार आहियूं
मुजाहिद चंदा दा असा मेरी केड़ी कमी है असा खुदा दे रास्ते में जंगू कयूं जिहाद कया सिर लुटाया पंजा शहादत मानी सी जन्नत में विंदा सी जन्नत जे दरवाजे ते सबनी जो पाण में बहस ही तकरार थींदो रब फरमाइंदो जिब्रील वनी फैसलो करीनो समझो दा गाल के हजरत जिब्रील अमीन ही दो जन्नत के दरवाजे ते बेहश्ती पाण में तकरार बीठा कंदा जिब्रील पुछंदो हाजुन का अबा तवा छा था चो जेसी असा हज कया असा पंध कया पैदल व्यासी मक्को मदीनो डिठो असा हकदार आयूं न जिब्रील चंदो भला इयो जो हज ते वियो तवा के हज सेखारियो के हज जो सवाब ता के सेखारियो हज की अदा कजे उम्रो की कजे तवाफ की कजे इहराम की सेखारियो किसी मौलवी ने आलिमन सेखारियो जे आलिम उस्ताद उस्ताद पुठियो ता वरी क्यों विंदो चंदा सी असा तो के अवल भली आलिम हो वरी मलाइक जिब्रील सगोरो पुछा कंदो सखन का यो खबर जिसी असा सखी माल लुटाया सी खैर खैरातू कयूं सी असा हकदार आयूं जिब्रील चंदो ता के खैरातन जो अजर सवाब बुधायो के खैरात ता के सेखारी के किसी आलिम असा जा उस्ताद चंदो उस्ताद पुठियो ही तवा शागिर्द क्यों ठंदो जैसे असा तो कई भली उस्ताद क्यों हलन वरी जिब्रील पुछंदो गाज़ियो नहीं मुजाहिदन का तवा छाता चो चंदा सी असा जंगू कयूं जिहाद कया सिर कटाया जानियूं फिदा कयूं असा हकदार आयूं जिब्रील चंदो इने जिहाद करण जो ता के अजर ही सवाब के सेखारियो ता के जिहाद जेला खड़ो के कयो उफारियो के हुयो चंदा सी आलमन मौलवीन तकरीरूं करे असा के उभो गयो उठी मैदान में निकता सी जे पो आलिम उस्ताद पुठियो ता वरी अगियो चंदा असा तो के भली आलिम हो वजन जिब्रील फैसलो कंदो जो आलिम सबनी का अग जन्नत दे वजन आलिम हकदार हन उस्ताद हन अदवान हन आलिम अग में जन्नत दे वजन ओडी मल जने फैसलो थी वियो आलिमन जे हक में आलिम चंदा जिब्रील सोना हने असा जो बिगड़ो अर्जा जिब्रील चंदो केड़ो चंदा सी असा दुनिया में बराबर तबलीगू कयूं किताब लिखया तसनीफू कयूं तकरीरूं कयूं मदरसा हलाया पर असा जाज के सखी हुया न उए मददगार हुंदा असा जा मदरसा उनन ठहराया मस्जिदू उनन ठहरायूं असा जी मदद उनन कई जे ये सखी माल न खर्च कना त असा किथों किताब लिखूंगा किथों किताब छपायूंगा किथों मस्जिदू मदरसा हलायूंगा सखिन जो असा ते थोरो असा चाहूं था जो थोरो लोरो अज सखिन जो थोरो असा लाहिण चाहूं था ओ जिब्रील चंदो हकदार आलिम हन पर आलिम ने राय ॾिनी आ त सखी अवल जन्नत में वञने उने ॾियारे ते सखी सभिनी का अवल जन्नत ॾे वेंदा ओ मदरसन लाइण वारो ओ दीन जी खिदमत करण वारो ए मदरसन जे मथा खर्च करण वारो तवा जे ला खुशखबरी आ रब अव्वल तवा के जन्नत में मोकली ओ मिठा मदरसन जी खिदमत कयो आलिमन जी इज्जत कयो मदीने वाले साईं फरमाए जे कने ता के खबर पवे त आलिम जी इज्जत छा है आलिम जो मर्तबो छा है आलिम जो मकाम छा है त आलिम जो पैर जमीन ते पवण न दियो आलिमन के पंजे कुल्हन ते खणी घुमायो एडी आलिमन जी इज्जत आ एडो आलिमन जो एहतराम आ ओ मिठा त आलिमन जी इज्जत कयो कुरान के हाफिजन जी इज्जत कयो मदीने वाले साईं जे दीन जा वारिस हन आलिम दीन जा अगवान हन आलिम साईं फरमाइन था आलिम मुझे सीने जा वार हन आलिम नबियन जा वारिस हन इन्नमल उलमा वरसतल अंबिया बिला शक आलिम नबियन जा वारिस हन नबी पंजे वरसे में दिरहम दीनार न छड़ींदा हन नबी पंजे वरसे में माल दौलत पैसो डोकड़ न छड़ींदा हन नबियन जो वरसो इल्म जंके इल्म हासिल थियो इनके नबियन जो वरसो मिली वियो
वो मिठा तो पंजे बच्चन के आलिम बनायो, पंजे बच्चन के कुरान जो हाफिज बनायो। अज हिनन छहन जनन के मुर्शिद पग बधाई। गाल बढ़िया बया न बढ़िया तहां के बरी सचे थी या न। हाफिजुल मिल्लत जो शहजादो सोनो मुर्शिद भरचुंडी वारो पंजे हथन सा पग बधे दिल खुश थी ने अपे अमड़ के या डरियो या न डरियो। अज तव्हां भी दिल में तमन्ना कयो तो मुखे भी रब बच्चा दिना है। हिकड़ो बच्चो हाफिज कया, हिकड़ो बच्चो आलिम बनाया, मुर्शिद पंजे हथन सा पग जा पेच भराए। खुदा जो कसम जेरी मल हाफिज इंदो न क़यामत जे ॾियारे में तो पंजे घर जा 70 माण्हू छॾाईंदो। पंजे घर जा 70 माण्हू छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो। पर जेरी मल आलिम इंदो न आलिम तो 7 पीढ़ियूं छॾाए न चेव सुभान अल्लाह। सीउ ते एतिरो अञा कोन लथो आहे जेतिरा तव्हां थधा थी विया आहियो। बुधायो जेरी मल आलिम ईंदो न 7 पीढ़ियूं छॾाए साईं फरमायो आहे। इमाम मुनज़री रिवायत आंदी आहे साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो पहिरीं नबी सिफारिश कंदा, नबी सिफारिश कंदा, नबी शफाअत कंदा। उन खां पोइ सुम्मल उलमा पो आलिम सिफारिश कंदा। आलिम आलिम अल्लाह जे हुजूर में सिफारिश कंदा। पंजे पढ़ण वारन, पढ़ाइण वारन, पंजे ओड़े पाड़े वारन, खिदमतकारन जी आलिम सिफारिश कंदा। रब फरमाइंदो ए आलिमो अज तव्हां जी सिफारिश मां रब रद्द न कंदुसि। सलात पढ़ो तो मैं हदीस बुधाया। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो जने क़यामत जो ॾियारो थींदो हिकड़ो आबिद ईंदो, ॿियो आलिम ईंदो। आबिद रातुनि जे जागण वारो, ज़िक्रो अज़कार करण वारो, शब बेदारी करण वारो, अल्लाह जे हुजूर में सजदा करण वारो आबिद ईंदो, ॿियो आलिम ईंदो। रब फरमाइंदो ओ आबिद हल जन्नत रे। ओ आबिद ओ रातुनि जे जागण वारा, ओ रब जी बंदगी करण वारा अज वञो जन्नत रे। आबिद जन्नत रे हलंदो, आलिम बीठो हूंदो। माण्हू चवंदा अज आबिदन जो दर्जो वधी वियो। आबिद हलियो वियो जन्नत रे, आलिम बीठो आ। रब फरमाइंदो ओ आलिम आबिद अकेलो हलियो वियो। ए आलिम ही महशर जो मैदान थई निहार जन जन के तू सुञाणी, जन जन जी तू सिफारिश कंदे उन्हनि के भी पाण सां गॾु जन्नत रे वठी वञे। आबिद अकेलो जन्नत रे वियो। आलिम पंहिंजे मदरसे ठाहिण वारा, खिदमत करण वारा, उन जी सेवा करण वारा, उन्हनि सभिनी जी सिफारिश करे पाण सां गॾाए जन्नत रे वठी हलंदो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो रब फरमाईंदो ओ आलिम तुंहिंजो मकाम, तुंहिंजो दर्जो, तुंहिंजो मर्तबो अॼु मूं वटि नबीअनि वांगुरु इज़त ऐं शान वारो आहे। अॼु तूं जन जन जी सिफारिश कंदे उन्हनि खे बि तोसां गॾाए जन्नत ॾे मोकिलींदे। पुट ये आलिमन जी खिदमत तोखे उते भी कमी ईंदी। साईं फरमाइनि था जेॾी महिल हाफ़िज़ कुरान जो अबो ऐं अमड़ ईंदा। सुनन अबू दाऊद में हदीस आहे, हबीबन करीमन फरमायो हाफ़िज़ कुरान जो अबो ईंदो,
अमड़ी रब फरमाइंदो इन्हनि जे मथे ते शाही ताज पहरायो इज्जत जा ताज पहरायो एड़ो ताज हुंदो जंहिंमें रोशनी जे दुनिया में चमकंदड़ सिज आ उन सिज खां वधीक उन ताज में चमक दमक नूरानियत ऐं रोशनाई हुंदी जेका हाफिज़ कुरान जे अबे ऐं अमड़ के पहराई वेंदी सुभान अल्लाह मुझा दोस्तो जेडी मल हाफिज़ कुरान जे अबे अमड़ के इहो एजाज मिलंदो वो दुनिया वारा चवंदा हाय अल्लाह जेकर मां भी पंहिंजे बच्चे के हाफिज़ पढ़ाया हाओ जे मां भी पंहिंजे बच्चे के दीन जो इल्म पढ़ाया पो पछताईंदा पो अरमान कंदा ओ मिठा ओडे मल अरमान कम नहीं दो अज वक्त थव पंहिंजे बच्चन के मदरसन जे हवाले कयो बच्चन के कुरान पढ़ायो दीन पढ़ायो अल्लाह भी राजी मदीने वारो साईं पुट ही जेके बचड़ा कुरान था पढ़न मदरसे में हुजूर के ॾाढा प्यारा है मदीने वारे साईं के ॾाढा प्यारा है हिकड़ो तालिबा याकूब बिन यूसुफ फसवी रहमतुल्लाह अलैह जे तो कुरान पढ़ंदे पढ़ंदे ॾींहंनि जी रोशनी चराग जी रोशनी नज़र घणी वेढ़ाईंदे अखियुनि जी निर्ज मोकलाए वई नज़र अखियुनि जी खत्म थी वई हाणे कुरान खोलिया ज़ियारत करे न सगा दीदार करे न सगा हिकड़ी रात मुंह मदीने दे करे वठी रुन अर्ज़ कयम या रसूल अल्लाह ओ मुझा सोना बीब तमाजे दीन जो आलिम बणजण तो चाहियां कुरान जो हाफिज़ बणजण तो चाहियां पर मुझी नज़र खुटी वई नज़र खत्म थी वई या रसूल अल्लाह मुते कर्म कयो मुखे नज़र मिले मां कुरान पढ़ा दीन दा किताब चे रोआ भी पियो मदीने वारे साईं के सजड़ा भी पियो कया अल्लाह अल्लाह मुझो सुनो अज भी हयात नबिया भली तू अब्दुल हलीम गोठ में वेही सजड़ो कर तुझा सड गुंबद खदरा वारो मुदे तो न रुगे ॿुधंदो पर जीव जो जवाब ॾींदो या रसूल अल्लाह यतीम ने यार तू या हबीब अल्लाह अड़ने आधार तू या रसूल अल्लाह यतीम ने यार तू या हबीब अल्लाह अड़ आधार तू हज़रत याकूब जो चे रोआ भी पियो मदीने वारे साईं के सजड़ा भी कया पियो ये रोंदे रोंदे अख लगिया त मदीने वारे मीर जो दीदार सोने हबीब जी ज़ियारत थिया साईं फरमाता या याकूब लिम बकईत ए बचड़ा याकूब छोरनो अर्ज़ की या रसूल अल्लाह तवां जे दीन जो तालिब इल्म आया कुरान पढ़ण वारो तालिब इल्म आया मुझी नज़र खत्म थी वई आ ओ नूर वारा नबी मुखे नूर खपे साईं फरमाता ओरे आ तोखे नूर ॾियण मां मोहम्मद आयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तो मुखे साईं करीमन पंहिंजे शफ़क़त जो हथ अखियुनि ते घुमायो आ ख़्वाब में ॾिसां थो त ॿई अखियूं रोशन साईं फरमाइंदा बचड़ा ओरे या तोखे भाकुर पाया तोखे सीने सां लाया जो कुरान पढ़ण वारा मूं मोहम्मद के ॾाढा वणंदा जेडी मल मदीने वारे साईं सीने सां लातो भाकुर पातो त ही अखियूं त रोशन पर अंदर वारियूं अखियूं विलायत वारियूं अखियूं भी रोशन थी साईं फरमायो त दीन जा तालिब इल्म कुरान जा तालिब इल्म मुखे वणंदा आहिनि
ओ मिठा भली कॉलेज पढ़ पर मदीने वारो भाकुर न पाईंदुई यूनिवर्सिटी में पढ़ मुस्तफा जो कुर्ब न मिलंदुई कुरान पढ़ मदीने वारो तो के सीने सा लाईंदो कब्र में भी मुस्तफा जो दीदार थींदो महशर में भी कुरान जे सदके रब तो के जन्नतुल फिरदौस बुधाए पढ़ो कम कजे या न कजे बच्चन के कुरान पढ़ाईंदो पाण बि अल्लाह तौफीक ॾे त पाण बि कुरान पढ़ो मुंहिंजा दोस्तो मदीने वारे साईं फरमायो आहे त पींघे खां वठी कब्र ताईं इल्म हासिल कयो उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद पींघे खां वठी कब्र ताईं इल्म हासिल करण जी का हद नाहे हज़रत उमर फारूक सोणे बकर सूरत याद कई 2.5 साल लगा हुयसि मुझा दोस्तो तको इने में ऐब नाहे आर नाहे तो मुझे अच्छी दाढ़ी थी वही हाने किया पढ़ा न पंजे मदरसे में बालक बड़ी उम्र वारा कमकार वारा हारी नारी आयो धंधे दाढ़ी वारा आयो एकड़ो अध कलाक 15-20 मिनट मदरसे जला कढो उस्ताद वट अची मुझा दोस्तो कुरान पढ़ो पंजे सीने में कुरान सांडियो खुदा जाने जेके कुरान नसीब थी वियो उन जे घर में खैर बरकत अमन आफियत मदीने वाले साईं फरमाते जे घर में कुरान पढ़ियो विंदो आ न शैतान जे दर ते बीहंदो आ ॾिसंदो जे कुरान पढ़जे थो न शैतान मोटंदो न हिते मूंखे रोज़ी मिलंदी न रोटी मिलंदी न मूंखे सुम्हण जी जाइ मिलंदी हिते मुंहिंजी जाइ नाहे भॼी वेंदो आहे पर जे घर जे दर ते आयो न कुरान पढ़ियो वियो न मदीने वारे साईं ते दुरूद पढ़ियो वियो न रब जो ज़िक्र कयो वियो शैतान चवंदो ही आ मुंहिंजे रहण जी जाइ ही आ मुंहिंजे खाइण जी जाइ पोइ उन घर में शैतान शरीक थींदो आहे उन जे रोज़ी में अड्डे में लड्डे में अजे में शैतान जो हिस्सो हूंदो आहे उन घर में न खैर न बरकत न राहत न रहमत ईंदी जे घर में रब जो नालो ई मदीने वाले साईं फरमायो तो पंजे घर में कुरान पढ़ो पंजे घर में नमाज पढ़ो अस्सलातु नूरुन फनव्विरू बिहा बुयूतकुम नमाज नूरा चौथा तांजो घर नूर वारो थे न घर में नमाज पढ़ो तांजो घर नूर फर्जी नमाज फर्ज नमाज मस्जिद में पढ़ भी जमात से पढ़ भी सुन्नतू नफिल इबादत घर में कर त तुझो घर भी नूर वारो रहमत वारो बरकत वारो साईं फरमाइन था घर में अचो न घर वारन के सलाम कयो जी घर में दाखिल थियो चो अस्सलाम वालेकुम जेकॾहिं तव्हां घर में सलाम कसरत सां कंदो तव्हांजे घर मां नहूसत ख़त्म थी वेंदी बेबरकताई ख़त्म थी वेंदी अणपूराई ख़त्म थी वेंदी तव्हांजे घर में रहमत नूर बरकत सुरूर दाखिल थी साईं फरमाइन था जेकॾहिं तव्हां घर में अचो था घर में केर बि नाहे अकेलो घर आ त पोइ पंहिंजे नबी ते सलात पढ़ो चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह छो लअन रूहहू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िरुन नाज़िरुन फी हाज़ल अर्दिल अकबर मदीने वाले साईं जो रूह मुबारक मुसलमानन जे हर घर में मुस्तफा जे रूह जी जलवगरी हूंदी आहे अकेलो घरान मुस्तफा सोने ते सलात पढ़ी दाखिल थियो सलाम पढ़ी दाखिल थियो तांजो घर रहमतुन सा भरजी विंदो तांजो घर नूर सा भरजी विंदो मुस्तफा जे दुरूद जे सदके तांजे घर के अल्लाह ताला खैरो बरकत ऐं आफियत मुझा दोस्तों त अल्लाह जे कुरान सा मोहब्बत रखो दीन सा मोहब्बत रखो दीन वारन सा मोहब्बत रखो अल्लाह वारन सा निस्बत रखो तवा खुश नसीब आयो तांजे पाड़े में दरबार आलिया भरचुंडी शरीफ ओ मिठा जिते रहमत थी वसे नूर तो वसे वञो अल्लाह वारन सा निस्बत रखो अल्लाह वारन सा ताल्लुक जोड़ियो दुनिया बि आबाद आखिरत बि आबाद थींदी मदीने वारो साईं बि राज़ी थींदो रब बि राज़ी थींदो बिनी जहानन जी रब भलाई नसीब फरमाईंदो अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां सां जो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब